अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम ओपिनियन का तरीका ज़िम्मे बलिकार आवाज़ यासर अहमद हम स्टूडियो में जॉइन करता सीनियर तजज़ियाकार अली काजी साहब। वेलकम अली साहब। थैंक यू यासिर। अली साहब, ही पंहिंजो जेका पाण कल्ह बि डिस्कशन कईसीं, शुरूआत कईसीं त भई जेको हथियार पटी करण वारी जेका हिकिड़ी थियणी आहे हिकिड़ी पूरो एपिसोड थी वई अॼु ज़ालंजार साहब जिते हुते ॻाल्हायो 71 ॼणा कोई पेश माना जिन हथियार पटी कया ज़ाहिर आहे पर हू ज़ालंजार साहब बि इहा ई ॻाल्हि कई त भई कानून पंहिंजो रस्तो वठंदो ऐं ही हिननि जे मथां जेके केसिस आहिनि उहे हलंदा, पोइ हुन मां केसिस मां हिननि खे जेका रिहाई मिले सा मिले। माना हू जेका सरेंडर पॉलिसी जो सिंध हुकूमत पॉलिसी ठाही आहे उन हिसाब सां थींदो त भई हिननि खे हिननि जे माइटनि खे पोयां तहफ़ुज़ ॾिनो वेंदो, हिननि जी प्रॉपर्टीज़ खे घर वारनि खे पैसा ॾिना वेंदा, ख़ुदा ख़बर छा थींदो छा न थींदो। पर इंट्रस्टिंगली जेके 71 माण्हुनि जा ही अॼु पेश थिया ॾुआरी उहे जेके आहिनि घणे भाङे हू तेगाणी ज़ात सां हुननि जो तालुक़ु हो ऐं सरदार तेगो ख़ान तेगाणी हुते मौजूदु हुआ ऐं उन्हनि चयो त भई मूं ते इल्ज़ाम लॻंदा त मूं वटि पंहिंजा माण्हू पेश कराए छॾिया। ऐं हीअ जेको कड़ी तेगो जो इलाइक़ो हो जिथे अगवा जा अक्सर माण्हू वञी हुते डंप थींदा हुआ, केरु ॿियो बि अगवा करे ईंदो त हिननि खे विकिणी ॾींदो हो, त हीउ नोटोरियस हो, बदनाम इलाइक़ो हो ही। त घणे भाङे मतिलबु 60-65 जेके आहिनि हू तेगाणी हुआ ऐं कुझु सब्ज़ोई हुआ, त उहो बि हिन ई गैंग सां गॾु ई चवनि था त ऑपरेट करे। सो बेसिकली हिकिड़ो गैंग अॼु हुन जेके गैंग चऊं या हिकिड़ो टोलो जेको हो उन्हनि जे माण्हुनि सरेंडर कयो। क्वेश्चन मूं कल्ह बि इहा गुज़ारिश कई पे त तव्हां के सरकार कहिड़ी बि पॉलिसी ठाहे ऐं हुन सां अमन थी वञे त आम माण्हू असां तव्हां जहिड़ा माण्हू एंड ऑफ द डे ते रिज़ल्ट ॾिसणु चाहियूं था। तव्हां हुननि खे ही जेको पुलिस कंदी ही एक्स्ट्रा जुडिशियल किलिंग कंदी ही त साईं मूंखे हाफ फ्राई फुल फ्राई जेको मामिलो ड्रामो हो सॼो ऐं अञा बि थींदो आहे, त उन में बि अक्सर माण्हू इहो सोचींदा छा ॾोहारी इहो न बदियल थियो। असां तव्हां जहिड़ा माण्हू उन ते बि क्रिटिकल हुआ त न कानून पुलिस खे हथ में न खणणु खपे, त लेकिन एंड ऑफ द डे कंहिं बि सरकारी पॉलिसी सां चाहे हू सख़्ती करे या नरमी करे, ही हिकिड़ी नरमी कई आहे सरकार त बाबा तव्हां पेश पइजी वञो, तव्हांखे माइटनि खे पोयां अलाउंस बि ॾींदासीं, ॼण को वॾो कारनामो कयो अथनि त हाणे हिननि जे माइटनि खे पैसा ॾिए पिया, चलो ऐं कंहिंजा बच्चा मारिया हूंदऊं, कंहिंखां करोड़ रुपया फुरिया हूंदा, लेकिन चलो सरकार हिकिड़ी पॉलिसी ठाही त भई सरेंडर कंदो, तव्हांखे कुझु न चयो वेंदो ऐं तव्हांजे ॿारनि खे प्रॉपर्टीज़ खे तहफ़ुज़ ॾिनो वेंदो। मुंहिंजो सवाल या आम माण्हू जो सवाल, चाहे शिकारपुर जो माण्हू हुजे चाहे सॼी सिंध में किथे जो वठणु, एंड ऑफ द डे अगरि अमन थिए थो, धाड़ेलगिरी बंदि थिए थी, बिस्मिल्लाह। बट जेको अक्सर माण्हुनि जो ख़्यालु आहे त ही हिकिड़ा बदिजी वेंदा, हिकिड़ा सरेंडर कंदा, वैक्यूम क्रिएट थींदो, छाकाणि त जेके हिन जेके सबब आहिनि जंहिंजे करे ही धाड़ेल पिया उन्हनि खे जस्टिफाई नथो कयां त गुरबत आहे फलाण, न उहे नथो ॻाल्हि कयां, छाकाणि त ही बिरादरी जा तकरार आहिनि, ही ड्रामेबाज़ियूं आहिनि, भागेला थियनि था, रूपोश थियनि था माण्हू, त उन मां ऐं पुलिस जी रिट कोन्हे, पोइ पुलिस खे बि त माण्हू खपनि न ॾोहारी जेके पोइ ॾोहो कनि ऐं को हिसाब किताब थिए। भोतारनि जी भोतारकी कीअं हलंदी आहे अगरि ही ख़तमु थी आहे, सो सबब मौजूदु आहिनि त अहिड़ा ॿिया टोला 71 माण्हू ॿिया ठही वेंदा। इहो अक्सर माण्हुनि जो ख़्यालु आहे, छाकाणि तव्हां सबब ख़तमु न पिया कयो त पोइ छा थींदो। ही 71 थींदा, हिननि खे ज़ाहिर आहे कोर्टनि मां बि रिलीफ मिली वेंदो, छाकाणि त पुलिस सरकारी वकील घणो प्रेस न कंदा, ही ॿाहिरि अची वेंदा, ही हाणे मोतबर थी वेही रहंदा, तेसि ताईं 71 ॿिया तयारु थी वेंदा, वरी हू पेश थींदा। नाउ द क्वेश्चन इज़, मूं जे तव्हांखे अर्ज़ु कयो, अच्छा पोइ ही सिर्फ़ु ही जेको अॼु ही सॼो एॾो वॾो फंक्शन कयो वियो, हेॾो वॾो ख़र्च थियो, हिन में सिर्फ़ु ही जेके ॾोहारी आहिनि ही फोकस्ड हुआ हू गढ़ी तेगो जे इलाइक़े जा, या शिकारपुर में खोड़ ॿिया मामलात हैं, कंदकोट कश्मीर जुदा है, घोटकी जुदा है, सखर जुदा है, लाड़काणो आहिनि, छाकाणि त ही त जेके कचे जा धाड़ेल आहिनि, ही जेके नाले चढ़िया आहिनि, हिननि मां घटि ई नाले चढ़िया अञा बि शिकारपुर में कुझु आहिनि जेके ख़ुदि
चवनि था हिकु ॿ ते घणी बि आहिनि जिन जो हू सरेंडर हुन न कयो आहे, लेकिन नेवरदलेस क्वेश्चन इहो आहे त अञा छा हिननि खे देखा देखी ॿिया पेश पवनि, अलाह करे पेश पवनि। पर मूं जीअं तव्हांखे शुरू में थल ॿधण में चयो त अगरि अमन थी वञे त अखियूं थधियूं, पर जेके माण्हू हिन ॾोहनि जी दुनिया खे सम्झनि था ऐं जेके ग्राउंड रियालिटीज़ खे सम्झनि था, हुननि जो चवणु आहे त इहो मुमकिन न रहंदो। ऐं हाणे ॾिसो हीउ जेको ताज़ो हू जेको मलीर मां जिन वीचारे नौजवान खे खयों मक्सी छोकिरो ॿार जेको शहीद थियो, हाणे हू जेके धाड़ेल हुआ उहो कचे जा धाड़ेल त कोन हुआ, जी जी पर अगवा त हू बि कनि पिया। जी हाणे वञी हू कंहिंखे विकिणनि हा उहा ॿी ॻाल्हि आहे। त अहिड़ा त फेसलेस अलाए केतिरा गैंग्स आहिनि। अच्छा, पोइ सवाल इहो आहे त अगवा हिकिड़ो हीनियस क्राइम आहे, पर जेके रोज़ फुरूं थियनि थियूं, ॿिया जेके मामलात थियनि था, छा रोड्स असांजा सेफ आहिनि? आई जी साहिबु चवनि था त रोड्स हाणे पहिरीं असां चवनि त पहिरीं माण्हू घबराईंदा राति जो निकिरण में, ऐं सम्झा त अॼु बि माण्हू घबराइनि था राति जे टाइम निकिरण में। लेकिन अगरि ॾिसो ही तनक़ीद बराए तनक़ीद न आहे, ऐं वरी चाहियां थो त महीनो ॿ महीना तरसी था पऊं एंड लेट्स होप आऊं हिन पॉलिसी सां इतफ़ाक़ कयां थो नथो कए, दैट्स नॉट रेलेवेंट। मतिलबु उनजी आऊं हिन ॻाल्हि में दिलचस्पी रखां थो त छा हिन सां अमन थी वेंदो? असांजा ज़िया लंझार साहब, असांजा जेके कमांड कनि पिया पुलिस जा, हू सभु चवनि था हिन सां थींदो सीधा वठो, ऐं आई विल बी हैप्पी कि थी वञे अमन। पर जेके जीअं मूं चयो त जेके एक्सपर्ट्स आहिनि, जेके हिन ग्राउंड रियालिटी खे सम्झनि था, जेके हिन क्राइम जी दुनिया खे सम्झनि था, कचे जी हिन सॼे हिन जी जेको हुते जो सॼा मैकेनिज़म आहे हुनखे सम्झनि था, उन्हनि जो ख़्यालु आहे त हिन सां को मसइलो हल न थींदो। ॾिसूं मोहम्मद लोरानी तनबलकान मां। जी लोरानी साहब छा चवणु चाहींदा? साईं अलीका साहब का मुंहिंजो सुवालु आहे त अॼु तमामु बहितरीनु जेको सिंध गवर्नमेंट जो क़दम आहे, पर ख़ासि करे ही सॼो क्रेडिट वञे थो होम मिनिस्टर मोहतरम ज़िया लंझा साहब ॾे, जो लॻभॻि तेगाणी सब्ज़ोई त कम्यूनिटी सां वाबस्ता 71 जेको दुआरी क्रिमिनल आहे उन जेको सरेंडर कयो आहे, ऐं उहो किरदारु वञे थो एप्रिशिएट कजे थो सरदार सैदू ख़ान तेगानी, ऐं उन जूं वरी कोशिशूं आहिनि। पर आउं सम्झां थो त उत्तर सिंध जूं हालतूं मौजूदु तरह तमामु घणियूं ख़राबु आहिनि। अगरि सैदू ख़ान तेगानी एतिरो वॾो सरदार न आहे, हुनजो असरु जेको ॿिनि यूनियन कौंसलन में आहे, अगरि कोटकीअ छाजे ॾिठूं त हुते मेयर सरदार आहिनि, लुंड सरदार आहिनि, कहिड़ा सरदार आहिनि जेके MNA MP इवन सिंध गवर्नमेंट में मिनिस्टर आहिनि, उहे त अहिड़ी पेशरफ़ था कनि ऐं पंहिंजा माण्हू जेको सो सरेंडर कराइनि। त आउं सम्झां थो त उत्तर सिंध में कीअं हथानी काफ़ी जेको सो अमन अमान बाज़ थी सघे थो। ॿी ॻाल्हि तमामु सुठी ज़िया लंझार हुनखे गारंटी ॾिनी हुनजे कोरनि जी जान माल ऐं हुनजी उहा बि हिकिड़ी तमामु सुठो कदम हो। ऐं इन मां इहो पियो फील थिए त हीअ जेकी ॾुआरी थिया हुआ कि मजबूरी ते थिया हुआ, इन ते रोशनी ॾियो। बाक़ी तव्हां हिकिड़ी पंहिंजो रायो ॾिनो पंहिंजो लोरानी साहब, ऐं हिकिड़े पासे तव्हां होम मिनिस्टर खे क्रेडिट पिया ॾियो, ॿिए सरदार तैगो ख़ान खे क्रेडिट पिया ॾियो। आख़िर कंहिंखे अगरि सरदार साहब जे चवण ते हू पेश थिया आहिनि त पोइ उन में होम मिनिस्टर जो कहिड़ो कमाल आहे? अगरि होम मिनिस्टर जी स्ट्रेटेजी जे करे पेश थिया आहिनि त पोइ त सरदार साहब जो कहिड़ो कमाल आहे? लेकिन भले ॿिन्ही खे ॾेई वठो, उहो तव्हांजी रायो आहे। आख़िरकार तव्हां जेका चई त मजबूरी जे तहत थिया, हीअ छा थींदो आहे? इहे फिल्मनि में थींदो आहे। माना मजबूर माण्हू थिए, हुनजी मिसाल पुलिस हुनजी औरतुनि में हथु विधो, मिसाल पुलिस हुन जेको मिट माइट मारे छॾियो, मिसाल पुलिस हुनजी नंढे ॿारनि खे धक हयां। इन जो मतिलबु आहे त हू माण्हू जाइज़ थी वियो त ॿियनि जा मासूम पितकड़ा ॿार अगवा करे, ॿियनि जी माइयुनि खे बेवा करे, ॿियनि जे ॿारनि खे यतीम करे, छाकाणि त हुन सां ज़्यादती थी। इहो हिकिड़ो जवाज़ आहे। मिसाल लोरानी साहब तव्हां थाणा बुलाखान में फ़ोन पिया कनि, तव्हांखे अगरि को जेको आहे ख़ुदा न ख़ास्ता मोटरसाइकिल वारो धकणी वञे त तव्हां मोटरसाइकिल काहे निकिरो, हर कंहिंखे धकड़ न वरितो, छा मूंखे धकयो? इहा कहिड़ी लॉजिक आहे? ऐं हिन ॾोहो या कंहिं बि अहिड़ी शइ खे जस्टिफाई करणु त साईं त ज़्यादती थी, बिल्कुलु पोइ मज़लूम आहे। पर जॾहिं साॻियो ई मज़लूम ज़ुल्म करे थो त उहो ज़ालिम आहे।
ये जस्टिफिकेशन जाइज़ कीअं करायो आउं त कोन थो ॾेई सघां साईं। पोइ त ईअं पुलिस जा बि सभु कुझु जाइज़ थो थी वञे न, पुलिस बि पोजिशन जाइज़ था थी वञनि। अगरि ॾुआरी आहे त पोइ हुनखे धक्को हणण जो जाइज़ आहे। पोइ त सभु कुझु जाइज़ थी वञे थो न। यानी पोइ त ॾिसो, पोइ त हीउ जंगल जो कानून आहे। ऐं जंगल जो कानून बि इहो चए थो, जे तव्हांखे धक्का ॾिनो आहे उनखे हणो न। यस हीउ धारियल थियण खां पोइ यस उन्हनि खे त कुझु कनि कोन था। एग्जैक्टली। जिन्हनि भोतारनि जे करे या जंहिंजे करे पोइ हुनखे पैसे जी बुख हुजे थी। पोइ यरमगालियुनि सां जेको जुठूं कनि था, उन्हनि खे ज़ंजीरनि में ॿधनि था, लठियूं हणनि था, टॉर्चर कनि था, वीडियोज़ रिलीज़ कनि था। तव्हां चओ था त मजबूरी ही मज़लूम माण्हू इहो हरकत करे सघे थो? कॉल नज़ारे फ़कीर लखाणो संजराणी मीरपुर कासमा। जी संजराणी साहब, छा चवणु चाहींदा? जी संजराणी साहब। सदका पहिरियां साईं खे तव्हांखे सलाम साईं। माने हुकूमत जेके सुठा क़दम खणे थी, तॾहिं असांखे यकीन कोन थिए थो, छो जो हिननि पंहिंजो जेको कम ई अहिड़ो करे छॾियो जी पुलिस में एतिरा धारियल मारे छॾिया, जेके मग़वी आहिनि उहे छॾिया, पुलिस कॾहिं मुक़ाबला कया। जीअं कुझु वक़्तु अॻु में जॾहिं बबुरले वारो भलो लॻो तॾहिं ज़रदारी साहब खे किरोला थी, पर अञा त माण्हू इन ॻाल्हि खे इतबार नथा कनि। चवनि था हाणे ही 6 महीना बि धारियल जेल में कोन रहंदासीं, ही पुलिस वारा ई शायदि हिननि ते इहे बस ठीकु आहे साईं। छा था चओ साईं? चओ त कहिड़ा पुलिस मुक़ाबला कया ऐं कहिड़ा पुलिस हुननि ते प्रेशर ॾिनो जो न ॾिसो, आऊं हिन ॻाल्हि में जेको मुंहिंजो हिकिड़ो ॾहाकनि खां हिकिड़ो कंसिडर्ड ओपिनियन आहे त अगरि पुलिस या हुकूमत वटि नियत हूंदी, विल हूंदी, त ही धारियल हुननि खां ॾाढा न आहिनि। ही अॼु जेको साम्हूं हथियार फिटा कनि पिया, माना हाणे कीअं बि सरकार मैनेज कयो, सरकार पंहिंजी त लथी त 70 माण्हुनि ते हथियार उनजे साम्हूं फिटा कया न। त इहो मुंहिंजो पॉइंट ई, आउं जेको ज़माने खां ॾहाकनि खां हिकिड़ी ॻाल्हि चवां थो, व्हेन देयर इज़ अ विल, सरकार तमामु ॾाढी हूंदी आहे। सरकार वटि अगरि विल आहे त ही 70 ही ऐं अहिड़ा 70 ॿिया या 100 या 200 या 500 ॿिया जेके आहिनि, या मारिजी ईंदा या पेश पवंदा। नियत करे छो नथो थी सघे? कॉल नज़ारे माशूक अली चांडियो बदीन मां। जी चांडियो साहब, छा चवणु चाहींदा? अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। मुंहिंजो सर सवाल इहो आहे त कि ये सिंध गवर्नमेंट पैकेज ॾिनो आहे धारियलनि खे पंहिंजो महफ़ूज़ करण लाइ, पंहिंजो पाण खे, इहो हिकिड़े क़िस्म जा नांग पालियल जेके हुआ, हाणे उहे पाण त जेके से महफ़ूज़ थियनि पिया, पोयां उन्हनि जेको आहे ॿियो एतिरी टीम तयारु करे छॾी हूंदी, छो त पोयां पोइते हली पोयां हाणे जेको आहे सो उन्हनि ई माण्हुनि खे इहा शयूं कमु ॾींदियूं। छो त ही असांखे जेको ग़रीबनि खां ज़ुल्म थियो आहे उनजो केरु अज़ाबो कंदो? सिंध गवर्नमेंट कंदी जंहिंजा माण्हू हुआ। ऐं ॿियो मुंहिंजो सवाल इहो आहे त जेको हारी कार्ड जारी करे थो, मूंखे अफ़सोस आहे त कंहिं मीडिया न ॻाल्हायो आहे हिन ॻाल्हि ते, ऐं कंहिं सहाफ़ी न ॻाल्हायो आहे, न कंहिं MLA MP ॻाल्हायो आहे। हारी जेको आहे उनखे कार्ड कोन पियो ॾिनो वञे, ज़मीनदार खे ॾिनो पियो वञे। हाणे सिंध मंझि 30% ज़मीनदारी आहे, 70% हारी आहे, जेके ॿिए जे जेको चोथे हिसे ते बनी करण वारा आहिनि ऐं पार्टी ते करण वारा आहिनि, उन्हनि खे त कार्ड कोन मिलियो आहे। इन ते मुंहिंजो जेको अलीकाली साहब सां सवाल आहे त इन। जी साईं, बेबी कॉलर नकीबुल्ला जमाली ओस्ता मोहन मां। जी जमाली साहब, छा चवणु चाहींदा? सर मुंहिंजो अलीकाली साहब खां सवाल आहे, सर असां वटि करप्शन जो निज़ाम आहे पाकिस्तान में, ऐं कामोराई निज़ाम आहे, इहो कॾहिं ख़तमु थींदो? और ॿियो सवाल इहो आहे, जेके पंजाब जा मुलाज़िमीन उन्हनि जा तनख़्वाह मुख़्तलिफ़ आहिनि, बलूचिस्तान वारनि जा तनख़्वाह मुख़्तलिफ़ आहिनि, सिंध वारनि जा तनख़्वाह मुख़्तलिफ़ आहिनि। ठीकु साईं। चांडी साईं, ही जेका ॻाल्हि हिकिड़ी टेक्निकल आहे न। मिसाल ही जेके माण्हू अॼु पेश थिया, हिननि खे मुबैना इन करे कोन पियो चवां छाकाणि त हू पाण चवनि भारी नज़र, ठीकु आहे। हाणे ही पर अमूमन अदालतनि मां जॾहिं को ॾोहारी बि वञे थो त हुनखां हू जेका प्ली वठे थो अदालत में, उहो चए थो नॉन गिल्टी, नॉट गिल्टी। तॾहिं पोइ केस ट्रायल हले थो सभु। भई जॾहिं अगरि हिकिड़ो माण्हू बि चयो त भई तूं ते ही इल्ज़ाम न चयोसि, न कूड़ा इल्ज़ाम, मां न धारियल हुअसि, न मां चोर हुअसि, न मां हीअ हुअसि, न फोरू हुअसि, कुझु, तॾहिं त केस हलंदो न। तॾहिं हुनजो बरी थियण जो कोई इम्कान आहे। अगरि हिकिड़ो मुलज़िम जेको आहे
कोर्ट में उनजो वकील पहिरें ॾींहुं चयो सही ऐं मतिलबु मुलज़िम उथी बीह चयो सही हा मूं ही ॾोह कया आहिनि एतिरा एतिराफ़ आहे पोइ सज़ा आहे ईअं कोन थींदो ही वञी डिनाए कंदा टेक्निकल लेकिन सरकार जी हद ताईं त सरकार सो इहो मूंखे सम्झ नथो अचे त पोइ हिननि ही बरी कीअं थींदा हिननि खे वधि में वधि एतिरी रिआयत ते शायदि सरकार चए त केस हल्को हलाईंदा त केस हल्को हलाए पर ही बरी कीअं था थी सघनि थी त सघनि था जॾहिं सरकारी वकील ई केस खे डिफेक्टिव करे छॾींदा पर जॾहिं सरकार खे मिसाल होम मिनिस्ट्री खे हिननि इहो ॿुधायो त हूंदो न हिननि कंहिंखे अगवा कयो कंहिंखे क़तल कयो ज़रा ख़बर कंहिंखे फुर कयो सॼी हिननि माना ही न ही पाण टेबल ते वेही ख़ुशी हसी ख़ुशी ॿुधाईंदा न ॿुधायो हूंदो त हाणे जीअं सरकार हिननि लाइ पैकेज ऐलान करे पई ईअं जिन्हनि खे हिननि मारे छॾियो या जिन्हनि खां भुंग में 10 लख 20 लख 50 लख 2 लख जेके वरिता आहिनि जेको नुक़सानु थियो आहे उहो ॾोह ॾंड सरकार भरे ॾे न हिननि जे पारां हुननि खे जेके विक्टिम्स हुआ हिननि जा उन्हनि खे कॉम्पनसेट केरु कंदो आई थिंक कि सरकार खे हिन मामले जी रियासत कंहिं चयो त रियासत जेको आहे हाणे मां जीअं माउ पीउ वांगुरु सोचे पई त रियासत माउ पीउ रुॻो हिननि ॾुहारियुनि जी त नथी थिए न हू जेके हिननि जा मुतासिरीन 71 माण्हू हुआ हुननि मुतासिरीन जी बि लिस्ट जेका आहे ठाहे करे मुंहिंजो ख़्यालु आहे त होम डिपार्टमेंट खे हुननि खे बि रिलीफ इहो बाबा तव्हां खां हिननि 10 लख रुपया वरिता भुंग में ही तव्हां 10 लख रुपया आया तव्हांजो कंहिंजो माण्हू मारे छॾियो हुनजी का ज़िंदगी जी त क़ीमत न आहे पर कुझु न कुझु कॉम्पनसेट त हुनखे बि कनि असुली ॻाल्हि त इहा आहे न भई वहिंवार त थिए न रुॻो हिननि लाइ ऐं हू जेके हिननि जा विक्टिम्स आहिनि हुन लाइ न थींदो छा इहो हिकु सुवालु ॿियो साईं चयो त चांडियो साहिबु चयो त हारी कार्ड नथा मिलनि साईं हारियुनि खे नथा मिलनि ज़मींदार खे मिले बसि पाण उन ते त इहो हिकिड़ो हमेशह ई हिकिड़ी तव्हां थींदी आहे अहिड़ी स्कीम्स में ऐं ज़ाहिर हिन में पंहिंजे पराए जो ख़्यालु हूंदो आहे साईं ज़ाहिर ज़मींदार वटि 4 वोट हूंदा हलनि साईं अब्दुल सबूर सुमरो कराची में जी सुमरो साहब छा चवणु चाहींदा अस्सलाम वालेकुम सर अर्जा अस्सलाम वालेकुम सर इहो तमामु बहितरीनु अमल आहे जेको आई जी साहब ऐं ॿियनि कयो आहे ऐं सिंधी जागीदारनि जो बि अहम रोल रहियो पहिरियां बि अर्ज़ु कयो हुउमि त सिंधी जागीदार सुठो रोल अदा करे सघनि था पर सरेंडर खां पोइ हुनजो ॿियो मसइलो थींदो नौकिरी जो उहो बि जे चीफ मिनिस्टर साहब आई जी साहब वारा आहिनि इहो कनि कंहिंखे हथियार हलाइणु अचे त हुनखे पुलिस में रखनि कंहिंखे वरी जेको आहे ॿियनि डिपार्टमेंट में त बहितरीनु थींदो थैंक यू जी ठीकु साईं सबूर साहब तालीम खाते में भर्ती कयूं अच्छा हू हिन खां अॻु पीएचडी जमाली साहब फ़ोन कयो साईं बगल महांगा करप्शन कॾहिं ख़तमु थींदी साईं मूंखे जमाली सिधे 2 जुमलनि में जवाबु आहे त मूंखे को वेझड़ाई में अहिड़ो को इम्कान नज़र नथो अचे त मुल्क मां को करप्शन ख़तमु थी वेंदी ॿी ॻाल्हि साईं कहिड़ी कई सरदार मुलाज़िमनि जी तनख़्वाहूं जेके आहिनि उहे अलॻि अलॻि आहिनि तनख़्वाहूं माना सैलरीज़ पंजाब जूं सिंध जूं बलोचिस्तान जूं साईं चवनि था छो आहिनि ही त तव्हां साईं पंहिंजी तव्हां साईं किथां फ़ोन बलूचिस्तान में हा उस्ताद त पोइ ही त बलूचिस्तान हुकूमत जवाबु ॾींदी या सिंध हुकूमत जवाबु ॾींदी पर सिंध हुकूमत में त सिंध जे मुलाज़िमनि त एहतिजाज कयो आहे उन चवनि था असांजा कुझु मुतालबा मंझी विया आहिनि कुझु अञा मञाइण जी कोशिशि कनि पिया बलूचिस्तान जा मुलाज़िम मुर्सी कनि पिया उते कीअं मुर्सी कंदा एग्ज़ैक्टली उते त उते त हर शइ जेका आहे उहो तमामु मुश्किल थी मुश्किल थी कौन सां गॾु अकील अहमद शिकारपुर मां जी अकील साहब छा चवणु चाहींदा अस्सलाम वालेकुम सर असांजो अली क़ारी साहब आहे त अॼु जेका इहा मीडिया ते प्रेस कॉन्फ्रेंस शिकारपुर में थी आहे दाड़ेल पेश थिया हुननि हथियार फिटी कया आहिनि हिक हिक दाड़ेल ते 60 लख खां 5 लख 2 लख में इनाम आहे हाणे जेको 60 लख इनाम आहे न त हुन क्राइम त ओड़े नोयत जा कया हुआ न जो एॾो वॾो इनाम रखियल आहे इन खां वधीक हुया इनाम आहे हाणे 71 माण्हू पेश थिया आहिनि हाणे पहिरीं ॻाल्हि इहा इन में भुगती में शिकारपुर में नापरकोट जी पार्को साइड रोड ब्लॉक थियो वॾो मिनिस्टर आया ॾिठा आया उहो मतिलबु धरणा ख़तमु थिया पुलिस स्टेशन सॼी अगवा थी वई नापरकोट जे भिक में माना थाणे जो थाणो अगवा रिकार्ड सूधो हथियारनि सूधो वरी उहो घणनि ॾींहंनि खां पोइ वरी उहे बाज़ियाब हाणे ॾाढा संगीन क्राइम इहो माना अचानक इहो सडनली हीअ शइ थी वई माना क्राइम ख़तमु हर शइ हे हुअनि ताज़ी कल्ह शिकारपुर में खून थी विया आहिनि टे पुट माना गॾु मारिया अथऊं माना ईअं बदिले
शिकारपुर शहर में माण्हू मारियो वियो आहे हरे हाणे मक़सदु चवण जो त यार सिटीअ माण्हू उहे कचे को त न आया न क्राइम थिए त लोकल ई थिए थो पोइ उन्हनि खे कंट्रोल नथो थी सघे ईअं कहिड़ा सबब आहिनि ठीकु आहे साईं सर सबब त अनेक आहिनि अकील साहब पर हींअर मुंहिंजो ख़्यालु आहे जेको सिंध गवर्नमेंट जी या अॼु दावा बि हुई त हीअ जेके कचे जा धाड़ेल आहिनि ही उन्हनि जे हवाले सां इहो सॼो लिथियलु हो हीअ जेके शहरनि में क्राइम थिए थो बिरादरीअ जे नाले ते क़त्लेआम थियनि था ॿिया संगीत ज़मीन मंशियात हुआ शिकारपुर शहर में हेॾी हाई कमान वेठल हुई पर मंशियात शिकारपुर उन्हनि कब्रिस्तान में हिकिड़ो डंप थियल आहे त केरु उते त हथु नथा विझनि सो उन्हनि अॼु जेको फोकस हो उहो कच्चे जे धाड़ेलनि ते हो सो हाणे बाक़ी त क्राइम ज़ाहिर उन्हनि बि दावा ही त होम मिनिस्टर या IG बि दावा न कई आहे त शहरी क्राइम ख़तमु थी वियो आहे ज़ाहिर आहे इन शइ जो त न ज़ाहिर आहे सुवाल त जो उभिरे थो त ज़रूरी आहे त ॿई शयूं गॾोगॾु हलनि क्रैकडाउन एंड टैकलिंग हिननि खे बि गॾोगॾु हले ऐं ही सरेंडर बि गॾो मुंहिंजे ख़्याल आहे टेक्निंग जे लाइ कच्चे जी ज़मीन शायदि लेवलिंग थींदी छो खिलो न आहे न थींदो छा अलाए छाकाणि एनवायरमेंट ठीकु कबो न हा ज़ाहिर आहे भई ही रंडकूं हुयूं न हाणे जॾहिं ही साफ़ थींदा ऐं सरेंडर करे ईंदा त ही पोइ हिननि जा राज भाग हुते हूंदा उहो मतिलबु पोइ अगरि ज़ाहिर ज़मीनूं आहिनि पोइ हुते कच्चे जी ज़मीन त आहे न हिन पासे जाम जाम पूरी सॼी नाथन समेजो उमरकोट मां जी समुझो साहब छा चवणु चाहींदा जी साईं सर इहो हींअर सिंध गवर्नमेंट जेको पैकेज ॾिए पई न हिकिड़ी DAP वरी 2 यूरिया वारियूं जी यूरिया इहो जे गवर्नमेंट 15,000 रुपये रेट करे वेठो इहो 7,000 थी DAP थी वञे 2023 थी या यूरिया थी वञे आम माण्हू पोखे त गवर्नमेंट जा गोदाम भरबा या ही पिननि वारे हिकिड़े एकड़ वारो भरंदो गोदाम ठीकु साईं मतिलबु छा चवनि साईं चवंदा जेको गवर्नमेंट इहो जेको हिकिड़ी बोरी ॾिए थी DAP जी ऐं 2 बोरियूं ॾिए थी यूरिया जी इन खां भलो जेको आहे उहो रेट कंट्रोल करे ऑटोमेटिकली रेट लही ईंदो त असांखे बेसिकली ॻाल्हि इहा ई आहे त ही मतिलबु सरकार जी मर्ज़ी आहे पर ही त डोल आउट करणु यानी पैसा ऐं बोरियूं ऐं ज़ाहिर ही एतिरो शफ़ाफ़ का बि सरकार हुजे ऐं इहो न मुमकिन ई न आहे तंहिंखां ही जेको ब्लैक मार्केटिंग थिए थी ही जेको ज़ख़ीरा अंदोज़ी थिए थी फर्टिलाइज़र ऐं हिन जी यूरिया ऐं हिन DAP जी उहा बंदि कराइजे ऐं जेको माण्हुनि जो फ़सुलु आहे उनखे ही पैसा हुन मद में ॾिजनि त जीअं एंड ऑफ द डे हुननि जी जेका सिक्योर थिए फसल जो प्राइस हाणे कणिक लाइ वफ़ाक़ 3,500 चए थी ही अॼु वरी सिंध गवर्नमेंट चयो आहे त हिन 4,000 हुजणु खपे त वेल हुन में कॉन्ट्रीब्यूट करे वठनि ॾियनि बोरी वोरी ॾियनि कंहिं न कंहिंखे ग़रीब जो कमु अची वञे ग़रीब अमीर जी कंहिंजी न कंहिंजी मदद थी वेंदी ऐं ज़ाहिर ही हिन सां कुझु न कुझु भलो कंहिं न कंहिं जो थींदो पैसो मार्केट में सर्कुलेट थींदो बट आई एग्री विथ हिम त अगरि ही ब्लैक मार्केटिंग बंदि कराए छॾी त बि तमामु घणो सवाबु मिलंदो तमामु घणो सवाबु मिलंदो लेकिन उहो नथो थिए पाण खां लेकिन हाणे मसइलो उहो जो कल्ह बि पाण डिस्कस कयो त कैश 22 आहे न त अगरि जेतिरी कणिक महांगी थींदी अल्टीमेटली अटो ओतिरो महांगो थींदो पोइ शहरनि मां गोड़ शुरू थी वेंदो जी हा पोइ मरीम नवाज़ शरीफ़ साहिबु इन करे रोकी वेठी आहिनि अटे ते हाणे मरीम साहिब हद करे वेठी आहे हाणे KP में हिकिड़े पासे दहशतगर्दी हिकिड़े पासे सियासी बहरान हिकिड़े पासे अफ़गानिस्तान हिकिड़े पासे खां मरीम साहिबा जेको चए थी कणिक न वेंदी KP हाणे कणिक न वेंदी KP त ही ओपन मार्केट त न थी पोइ यस एग्ज़ैक्टली उहो त तव्हां हुन IMF जी जेको फरमाइश आहे या ख़्वाहिश आहे त ओपन मार्केट कयो जंहिंजे फरमाइश जे करे तव्हां रेट नथा सरकारी रेट नथा ॾियो पोइ तव्हां उनजी बेसिक उसूल जी भनकड़ी कयो पिया फ्री मतिलबु मोमेंट ऑफ प्रोडक्ट खे अगरि रोकियो था ज़ाहिर आहे पोइ त सॼो निज़ाम धर्म भरम थियो न सप्लाई डिमांड हली वियो सॼो कुझु हली वेंदा आहिनि उहो त ख़ैर पाण वटि बि महांगो थी वेंदा अगरि जे नई पॉलिसी ते कंटिन्यू बि रहिया त ऐं सभु इहा ई ॻाल्हि हले पई त हाणे हिन सॼो पूरो हिकिड़ो एग्रीकल्चर जो अगरि ॾिसिजे त पूरो ई सिस्टम जेको आहे उहो धर्म भरम आहे हाणे जे पंजाब में जेको कंप्लेन्स उथनि थी पयूं कॉन्स्टेंटली कंप्लेन्स उथनि थी पई त पास्को खे तव्हां ख़तमु त करे छॾियो ॿियो मैकेनिज़म त ॿुधायो को
त उहो असांखे ख़बर न हूंदो आहे। हा का ख़बर न आहे, असीं- मैकेनिज़म न आहे। असीं हिकिड़ो सिस्टम ठाहे छॾींदा आहियूं, को असांखे ख़बर न हूंदी आहे त हिन जो मुतबादिल कीअं मैनेज थींदो, केरु ख़रीदारी कंदो, केरु न कंदो, मार्केट रेट केरु मुक़ररु कंदो, का शइ असांखे कुझु न हूंदो आहे। हा का शइ लेकिन पंजाब त वरी सियासी तरह बि अॼु थोरो भड़कियल नज़र आयो। पर के नज़र आयो। वरी हसन मुर्तज़ा साहब पीपल्स पार्टी जा सदर, उन्हनि छिके करे मतिलबु हाणे ज़ारा तनक़ीद बि कई आहे सैलाबनि ते, हिननि सभिनि ते माफ़ी लाइ बि तंज़ हयो आहे त भई हुननि जे शऊर जी ॻाल्हि आहे, असां त महसूस बि नथा कयूं, इहे ॻाल्हियूं बि कयूं थो। पर होॾां बि जवाबु अची वियो आहे, हुननि चयो त भई माफ़ी त ज़रदारी साहब ऐं बिलावल साहब वठनि क़ौम खां, जो तव्हां जहिड़ा हारायल माण्हू बि हुननि जे कंट्रोल में न आहिनि, जो चवण खां पोइ बि तव्हां ॻाल्हायो था। हाणे ॾिसो छा नालो आहे, हसन मुर्तज़ा साहब, हसन मुर्तज़ा, ही पंजाब जो सदर आहे पीपल्स हा पार्टी। पीपल्स पार्टी जो माना हाणे हू जेको जुमिलो चई वियो, उनजो अगरि मतिलबु तशरीह कयो, सोली तशरीह कयो, त मतिलबु इहा आहे त हू मरियम साहिबा जी तरबियत ऐं नशो नमा ते सवाल उथारीनि पिया, त तंज़ कनि पिया न, त यार इनखे मतिलबु सिखिया ई न ॾींदो, बाबा माइटनि सिखिया ई कोन ठीकु ॾिनी, अहिड़ो ॿारु अहिड़ो आहे बदफ़ज़ील तो। त इन जो सेंस त इहो निकितो न। हो बि पोइ उज़मा छा आज़मा बुखारी बुखारी साहिबा, ऐं आज़मा आहे, उज़मा आहे हमेशह। उज़मा आहे पर उहो सिर्फ़ु पंजाबी एक्सेंट आहे त उहो अज़मा। अच्छा, उज़मा साहिबा जेके आहिनि उहे चवनि थियूं त बिलावल ऐं आसिफ़ ज़रदारी ऐं बिलावल भुट्टो ज़रदारी माफ़ी वठनि, यस, त तव्हां जहिड़ा कंट्रोल कंहिं सबबु छॾियो, सबबु वबबु छॾियो। त हाणे हिन महिल जॾहिं मस यस थोरी थोरी ठापुर थी ॿिन्ही जे विच में जुमिलनि जी ॾे वठ जी, त वरी शुरू थिया आहिनि। त पाण कल्ह बि इहा डिस्कस कयो पिए त इहा ये ये जो छा चइबो आहे, उहो त चइबो बेख़ुदी बेसबब नहीं ग़ालिब, लेकिन ही जेका ही हिलजुल आहे, ही बेसबब नथी लॻे मूंखे। थी सघे थो त इन ठापुर कराए छॾीनि, कोशिशूं थियनि थियूं, पोइ ओचितो मोस नकवी ढोड़ू पाए थो, पोइ हितां मुलाक़ातूं, पोइ हुतां मुलाक़ातूं, नवाज़ लीग वारा नवाब शाह अची पहुचनि था, पोइ ये थिए थो। पोइ ही चंग किथां थी निकिरे, ये धुआं कहाँ से फिर उभरना शुरू हो जाता है, छा चक्कर क्या है? कल्ह मरियम नवाज़, कल्ह PMLN जो जेको ख़बर अली सदर साहब जेको हुतां जे आज़ाद जम्मू कश्मीर जो करे छॾियो, PMLN जे तरफ़ां वरी पोइ इहे सोर्सिस वटां कल्ह खां ई ख़बरूं हलणु शुरू आहिनि त भई न PMLN जो फ़ैसिलो न आहे इहो, पंहिंजे तरफ़ां थो चवे, पर हाणे कंफर्म न आहे अञा ताईं त केरु सही थो चए। सवाल इहो आहे त आज़ाद कश्मीर जो पीपल्स मुस्लिम लीग नून जो सदर चए पियो न, यस, त नून लीग न वेंदी ऐं पार्टी त पोइ या त हुन सदर खे शोकॉज़ नोटिस कढे मरकज़ी मुस्लिम लीग नून, यस या तर्जुमान अची बाज़ाब्ता चए त हीउ बकवास थो करे, ईअं न आहे। यस, माना हुन हिकिड़ो हलचल त आज़ाद कश्मीर में मचाई न। त नवाज़ शरीफ़ साहब त नथो ॻाल्हाए, पर हुनजा जेके ॻाल्हाइण वारा आहिनि उहे ॻाल्हाईंदा आहिनि। घणो कुझु हले थो पियो। PTI बि अॼु अनाउंस कयो आहे त असां नवंबर में मुहिम शुरू करणु वञूं था पिया, पब्लिक गैदरिंग्स जी ऐं मंज़रत जलसनि जी ऐं मैसिव रैली था चवनि, जेका हिकिड़ी कढंदा असां का। ऐं जुनेद अकबर साहब बि चयो कल्ह त असां वटि को ऑप्शन न आहे, त सवाइ असां हिकिड़ी CM अफरीदी साहब खे बि डायरेक्शन CM इमरान ख़ान जा पहुची चुका आहिनि त हिकिड़ी रैली कढणी आहे ऐं हिकिड़ो लार्ज शो करिणो आहे नवंबर में। ॾिसो, असांजे मुल्क में मां पाण पहिरीं बि कई दफ़ा डिस्कस कयो आहे त मिसाल हाणे हिकिड़ी कराची में हिकिड़ो रैली कढी वरितऊं, हलो 200-1000 गाॾियूं या 2-1000 गाॾियूं, ऐं ठीकु आहे, चङा माण्हू निकिरी आया, थी वियो, तकरीरूं थी वियूं, हलो, पोइ 10 ॾींहंनि खां पोइ हैदराबाद में थी वियो, पोइ 5 ॾींहंनि खां पोइ सखर में थियो, पोइ ज़हरान में थियो, ठीकु आहे, हाणे थी वियो, जेतिरी कवरेज मिलणी न मिलणी, ख़तमु थी वई ॻाल्हि। पेशावर में हीअं ताज़ो जलसो कयूं, थी वियो, हलो, पंजाब में अवल त तव्हांखे इजाज़त ई न मिलंदी, लक्षियूं लॻंदियूं, पंजाब में त तव्हांखे शायदि कराची में बि न करणी आहिनि, लेकिन बहरहाल ठीकु आहे। हाणे अगरि त मक़सदु इहो आहे त तव्हां पंहिंजी सियासी हलचल करणु रखणु चाहियो था, जीअं पार्टी मुतहरिक रहे, हा पोइ ठीकु आहे, हिते कोशिशि कंदा, पोइ लक्षियूं लॻंदियूं, पोइ ख़बरदार हटो बचो त पार्टी मुतहरिक रही बीठी आहे, हे त सरकार खे कहिड़ा लोॾाईंदा। मैसिव रैली या मार्च जी ॻाल्हि जुनेद अकबर करे पियो, जेको PTI वारो, ऐं चए थो त CM KP खे, त माना उहो त वरी लॉन्ग मार्च हुई। हाणे वरी लॉन्ग मार्च टूवर्ड्स इस्लामाबाद, ही पोएं साल नवंबर में थियो न, राना सना बि चयो त असां छिके हिन चकर अञा कंदासीं, अगरि जे अचण जी कोशिशि कयूं था, पर पोएं साल नवंबर में जंहिंमें 26 नवंबर 26 नवंबर जंहिंमें अञा ताईं ख़बर न आहे त केतिरा माण्हू मारिजी विया, माना कुझु ख़बर न आहे, सरकार जो हिकिड़ो मौक़िफ़ आहे, PTI वारनि जो ॿियो आहे, त उहो त तव्हांखे करणु कोन ॾींदा। ऐं वरी त
छा वरी टक पर ॾिसो 26 नवंबर में पसे पर्दा को म्यूज़िक न पियो वॻो त हिन चकर वॾी हिन दफ़े लॻे थो त को हल्की हल्की बांसुरी जो आवाज़ु अचे थो मूंखे त अगरि बांसुरी बजे पई पोयां बैकग्राउंड म्यूज़िक में अचूं था पिया हिननि ख़बरुनि ते बि त पोइ इन जो मतिलबु इहो थियो त इहो। पोइ हिननि जी जेका मार्च हूंदी उहो हिन दफ़े कुझु ॿियो रंग लाई हवा भरिजी सघे थी कॉलोनी साहब अब्दुल गफूर काके पुटु नवाब शर्मा जी काके पुटु साहब छा चवणु चाहींदा साईं कविता खां इन ते तर्जो वठंदो विदेही जेको पाकिस्तान ऐं अफ़गानिस्तान में मुआदो थियो आहे असां ख़ुशि आहियूं त असांजी रियासत जे आस पास अमन हुजे त जीअं तरक़ी ऐं ख़ुशहाली थिए पर कविता खां सवाल आहे त तव्हां छा सम्झी सघो था त अफ़गान हुकूमत जो जेके मुख़्तलिफ़ तालिबान ग्रुप आहिनि दाइश आहे एतिरा त जेको आहे सो उन्हनि में डिवीज़न आहे जो उन्हनि ते जेको आहे सो मुकमिल अफ़गान तालिबान जो जेको आहे सो उहो आहे सो उन में फ़ैसिले में या उन में जेको आहे सो उन्हनि जे अंडर में रहंदा ही वाइदो जेको आहे सो पाइदार रही सघंदो महिरबानी ठीकु साईं बेबी कॉलोनी ख़ालिद हुसैन बेला कराची मां जी बेलार साहब छा चवणु चाहींदा वासलाम यासिर भाई अवां जो बि सलाम कारजी साहब जो बि सलाम मुंहिंजी नंढड़ी गुज़ारिश ही त अॼु हूअं त असांखे शको शुबात हूंदा हुया पर अॼु त वज़ीर आला सिंध साहब पाण इतराफ़ पियो करे त IMF चए पई त कणिक जो रेट 3500 रुपया हुजे ऐं असां वफ़ाक़ खां घुर कई आहे त घटि में घटि मैक्सिमम 4000 रुपया कणिक जो रेट हुजे जे न त घटि में घटि 4000 न त उन खां वधीक कई रेट मुक़ररु कयो वञे ऐं छा त मक़सदु IMF जे चवण मुताबिक़ आबादकारनि जो ऐं अवाम जो रतु चूसियो वञे थियो छा गाज़ी साहिब हिन ते रोशनी विझे त IMF मां भला आख़िर असांजी जान छुटंदी त छुटंदी कॾहिं वॾियूं महिरबानियूं ख़ुशि हुजो ठीकु साईं साईं खां पहिरीं कंहिंजो कमु काके पुटु साहब चवनि त अफ़गानिस्तान ते मूं कल्ह चोॾहीं बि गुज़ारिश कई मूंखे नथो लॻे आउं सम्झां थो त हीअ जेके TTP ऐं हीअ जेके इंडियन फंडेड आहिनि जेके हुते दहशतगर्द तंज़ीमूं इहो TTA जे मुकमल चवण में या उन्हनि जे आखे में न आहिनि अहिड़ी हम ई न भरिया आहिनि असां ख़तमु कंदासीं TTA ख़तमु करे नथी सघे हाणे सिर्फ़ु इहो थींदो जेको अगरि ख़ुदा न ख़ास्ता हुननि वरी को हरकत कई त असां हाणे हिन दफ़े हिकु वरी हुननि खे हुननि जे ठिकाणनि ते कंदासीं ऐं TTA वारा काबुल हुकूमत वारा बसि रुॻो हिकिड़ो एहतिजाजी असांजे ख़िलाफ़ बयान जारी कंदा ऐं चवंदा लॻे रहो मुंहिंजो ख़्यालु आहे त हीअ हिकिड़ी टुक जारी रहंदी अला करे न हुजे ईअं पर लॻे ईअं एम्बेसी खुली वई एम्बेसी खुली वई इंडिया जी इंडिया पंहिंजी एम्बेसी सफ़ारतखानो एम्बेसी खोले छॾी काबुल में हाणे सम्झो हिन ॻाल्हि ते चिटी आहे इहो त थियणो ई हो हाणे ज़ाहिर वधीक हाणे सिधो चैनल आहे सिधो चैनल आहे जेको मसलो इकोनॉमेटिक सॼी बनो शई अच्छा बेलार साहब बेलार साहब IMF खां असीं छो या कमाल था कयो बेलार साहब हर ॿिए ॾींहुं भॻा बीठा आहियो उन पैसा वठण लाइ हींअर बि अञा बि तव्हां रिफॉर्म जो फाइनेंस मिनिस्टर वॉशिंगटन में मिंथन जा ठकाइनि ते $1.2 बिलियन जी ट्रांच जेका आहे उहा किस्त ॾियो असांखे साईं क़िबला बेलार साहब जॾहिं पाण लोकल कंहिं शाहूकार वटि वञूं था व्याज ते पैसा वठण लाइ त टर्म्स न चाहियूं पोइ हुन सां पाण नख़रा कीअं कंदासीं हुनखे असीं चवंदो बाबा हीअ गिरवी हू चवंदो त बाबा मूंखां 100 रुपयो वठणु आयो त 1000 रुपयो गिरवी रखाए वञी शइ गिरवी रखाइनि पाण नख़रा कीअं कंदासीं पाण रखाईंदासीं सो असांजे मुल्क मतिलबु असांखे हलाइण लाइ हिननि खां पैसा खपनि असीं हिननि जी ॻाल्हि अच्छा हू पोइ चवनि था त पोइ बाबा पोइ तव्हां असांखे मोटाए कीअं ॾींदो असां वटि को तरीक़ो बि कोन्हे त उहो तरीक़ो ॿुधाईंदा अॼु खां 5 साल पहिरीं 8 10 12 15 साल पहिरीं ईअं न थींदो त IMF असांखे आंगुर झले हुकूमत हलाइणु सेखारे बिल्कुलु या मईशत हलाइणु सेखारे उहे बसि पैसा ॾींदा या न ॾींदा उहो अमेरिका जी असांजी ख़ुशनुदी सां ॿधलु हूंदी ॻाल्हि उहे पैसा ॾींदा या असीं पैसा वठी हुनखे दुफ़ करे खाई पी मौज कंदा हुआसीं ठीकु आहे ॿिया त ज़ाहिर हू चवनि था बाबा वापसि कीअं कंदो त हू हाणे असांखे आंगुर झले असांजी फाइनेंस मिनिस्ट्री खे असांजी स्टेट डिपार्टमेंट खे त हीअ पॉलिसी थींदी हीअ थींदो हेतिरा पैसा हितां तव्हांखे पर पोइ होमवर्क बि ॾेई वेंदा आहिनि हेतिरी तव्हां टैक्स उगाड़ी कंदव टैक्सनि जा नाला ॿुधाए था वञनि त फलाणो हीअ टैक्स हणो हीअ न हणो हेतिरो तव्हां रेट मुक़ररु कयो सो असां हिन में को तव्हां चओ था त CM साहिबु अॼु ॿुधायो आहे तव्हांखे मुंहिंजो ख़्यालु आहे त सभिनी दुनिया खे पहिरीं ख़बर आहे त IMF
हाणे तव्हांजी जेका बि माशी पॉलिसी आहे उहो IMF जे अप्रूवल खां सवाइ नथी हली सही आहे, को राज़ न आहे एग्जैक्टली ऐं को अजीब ॻाल्हि बि न आहे। तव्हां पैसा वठो था तव्हां केरु मञंदो हुनजी ॻाल्हि। जी 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 ज़रा पैसा ॿियो तव्हां रिटर्न करण जी को सलाहियत बि नथा रखो, पोइ त टर्म्स डिसाइड कंदा ऐं पंहिंजी ॻाल्हि हले पई त जेको हले थो पियो न PTI जा क़रीब सहाफ़ीन जेके उहे हिकिड़ी ख़बर फ्लोट करणु शुरू थी विया आहिनि त असद सोर्स कोट कंदा त PTI जे लीडर्स जी असांखे ॿुधायो आहे त असद उमर साहब इज़ एक्टिव एंड असद उमर साहब इज़ गोइंग अराउंड सेइंग कि भई फॉर द टाइम बीइंग असांखे जेको आहे उहो शाह महमूद कुरैशी खे सपोर्ट करणु खपे, पियो या लॻणु खपे ऐं शाह महमूद कुरैशी खे ॿाहिरि वठी अचणु खपे ऐं जीअं शाह महमूद कुरैशी साहब ॿाहिरि अची वेंदा त पोइ असांखे इमरान ख़ान साहब जी जिदोजहद करणु खपे। छो अलाए छा रीज़न मरहलेवार छो, यानी या त इहो चवनि त शाहजी ॿाहिरि ईंदो ऐं उनखां पोइ हू ख़ान खे छॾाए ॾींदो त पोइ त ॻाल्हि सम्झ में अचे थी। न उहो चए थो ख़ान खे उहो छॾाए ॾींदो, बसि उहो ठीकु आहे न, पोइ छा? चवनि था पर उहो चवनि था त माना शाह महमूद कुरैशी साहब अचनि इलेक्शन थियनि माहौल घटि वधे उनखां पोइ जेको आहे इलेक्शन कहिड़ो नओं इलेक्शन वग़ैरह अगरि करिणो आहे त उहो बि माना शाह महमूद कुरैशी साहब जे अंडर ई कुझु थी वञे थो थी वञे, माना मिड टर्म या उहो हाणे ख़बर न आहे। ॾिसो हाणे ही जेके सहाफ़ी हज़रात जिन खे मुख़्तलिफ़ पंहिंजा डिजिटल मीडिया ते शो करणा हूंदा आहिनि हुनखे रोज़ अची का नई ॻाल्हि ॿुधाई थी आहे न, मतिलबु पोइ हाणे हिकिड़ी थ्योरीज़ आहिनि पर इहा ॻाल्हि ठीकु आहे त शाह महमूद कुरैशी वारो ऑप्शन काफ़ी अरसे खां ॾिनो वेंदो हो ऐं हींअर बि ॾिनो वेंदो हूंदो त माइनस ख़ान पहिरीं शाह महमूद कुरैशी अचे, शाह महमूद कुरैशी पार्टी भले हू चेयरमैन अंदरि बानी उहो ई रहे अंदरि रहे ऐं शाह महमूद कुरैशी पुल जो किरदारु अदा करे इमरान ख़ान PTI ऐं इस्टाब्लिशमेंट जे विच में, त इहो हिकिड़ो पुराणो फॉर्मूलो हो जंहिंजो तसौर इहो कढियो वेंदो त -1। हाणे शायदि इहा पकपकाणी ॾिनी वई हुजे त बाबा माइनस नथा कयूं, कुल वक़्तु कुल ताहयात माइनस नथा कयूं पर हिकिड़े शॉर्ट टर्म में जेको मुदुर थोरो साम्हूं शाह महमूद खे आणियो त जीअं हू मसइले खे पर उन जो मतिलबु त इहो ई थींदो न यासिर त ही सिस्टम न हलंदो। यस त पोइ माना त काथे ॿी त जाइ ते मतिलबु इहो थियो त अगरि इहे जेके बि माण्हू ऑफर्स ॾियनि पिया या के सघारे क्वार्टर्स मां त माना पोइ हू छा ख़ुदि बि हिन सिस्टम मां हाणे हथु कढणु चाहिनि था छा मरीम नवाज़ मां बेज़ार थिया आहिनि, नवाज़ शरीफ़ मां बेज़ार थिया आहिनि, सिस्टम मां बेज़ार थिया आहिनि या हेठां जेका पब्लिक पल्स आहे उहा उन्हनि खे फेवरेबल नथी लॻे, छा मसइलो आहे? त या पोइ ही सहाफ़ियुनि जी हिकिड़ी पंहिंजी हिकिड़ी ज़हनी इख़्तिरा जंहिंखे चइबो आहे त मिड़ी हिकिड़ी पसंदि जी थ्योरी ठाही वेंदी पर इहो डूएबल फॉर्मूलो आहे। शाह महमूद कुरैशी वधीक मतिलबु ॿिन्ही पासनि ते उनजी कंपैटिबिलिटी आहे। हाणे ख़ान साहब उन ते केतिरो एतबार कंदो न कंदो पर हींअर जेका माहौल जुड़े पियो ऐं जेको नवंबर डिसंबर जा हिकिड़ा किसा हलनि था त भई नवंबर डिसंबर में अलाए छा थी वेंदो, त उन हिसाब सां ही बि हिकिड़ो फॉर्मूलो हूंदो टेबल ते। हू छा थियो जेको ख़ान खे इस्लामाबाद जे जेल में मुंतक़िल करण जी ॻाल्हि फ़िलहाल घुमा फ़िलहाल थदी थी वई आहे। थी वई आहे अञा वफ़ाक़ी गवर्नमेंट पंजाब गवर्नमेंट खे कल्ह डायरेक्शन ॾिना आहिनि त इमरान ख़ान CM अफरीदी जी मुलाक़ात करायो, माना पंजाब गवर्नमेंट जी ग़लती आहे जेका मुलाक़ात नथी कराए। एग्ज़ैक्टली मुंहिंजे ख़्याल में पाण खे वॾो जेको चेंज अगरि हाणे त अदालत सॻोरी आहे 6वीं आइनी तरमीम लाइ अगरि फुल कोर्ट ठही वई न यासिर वेरी बिग त सिग्नल पोइ वॾो सिग्नल हूंदो त ही सिस्टम जेको आहे कुझु न कुझु थिए थो। ठीकु आहे, वरी नाज़रीन अॼु प्रोग्राम जो पूरो थियो, वरी मिलाईंदड़ प्रोग्राम में।